मुहर्रम अल हराम जे आमद जे सिलसिले में अॼु गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज शहदादपुर भरिसां हज़रत इमाम हुसैन ऐं करबला जे ॿियनि शहीदनि जी यादि में अक़ीदत ऐं एहतराम सां सबील जो इख़्तिताम कयो वियो, जिते सवें राहीगरनि, शागिर्दनि ऐं शहरियुनि खे थधो शरबत पाणी ऐं पेश कयो वियो। सबील जे इंतज़ाम में अवेस बागराणी, शान बागराणी, खादिम लाको, तला बागराणी ऐं ॿियनि नौजवान भरपूर हिसो वरितो। उन मौक़े ते शिरकत कंदड़ हज़रत इमाम हुसैन ऐं संदन वफ़ादार साथियुनि जी अज़ीम क़ुर्बानियुनि खे ख़िराज अक़ीदत पेश कंदे चयो त वाक़ियो करबला हक़, सचाई, सब्र, इस्तिक़ामत ऐं ज़ुल्म ख़िलाफ़ जदोजहद जो लाज़वाल दर्स ॾिए थो, जेको रहंदी दुनिया ताईं इंसानियत लाइ वॾो पैगाम आहे। सबील ते ईंदड़ शहरियुनि करबला जे शहीदनि लाइ दुआऊं घुरियूं ऐं मुंतज़िमीन जे उन नेक अमल खे साराहियो। शिरकत कंदड़नि जो चवणु हो त मुहर्रम अल हराम में अहिड़ियूं मज़हबी ऐं फ़िलाही सरगर्मियूं न रुॻो करबला जे पैगाम खे उजागर कनि थियूं, पर माण्हुनि में भाईचारे, मोहबत ऐं इंसानियत जी ख़िदमत जो जज़्बो पिणु पैदा कनि थियूं। मुंतज़िमीन चयो त संदन मक़सद करबला जे शहीदनि जी यादि खे ताज़ो रखणु ऐं हज़रत इमाम हुसैन जे अज़ीम क़ुर्बानियुनि जे पैगाम खे नौजवान नस्ल ताईं पहुचाइणु आहे, जीअं मुआशिरे में हक़ ऐं इंसाफ़ जी क़दरनि खे हथी मिली सघे।